नाज़रीन, काज़ी अहमद में महांगाई जो जिन बोतल में बाहर निकरी आयो, आम महपे जी शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा, जंहिं सबबि पोरिया तबिको सख़्तु परेशान आहे। उन हवाले सां ॾिसूं गुलाम हैदर उनड़ जी ही रिपोर्ट। नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधाईंदो पूरे मुल्क वांगुरु काज़ी अहमद शहीद बेनज़ीर आबादी तालुक़े काज़ी अहमद में महांगाई जो जिन बोतल मां निकिरी अची चुको आहे। हिते जे मज़दूर तबिको जेको 500 रुपया ॾिहाड़ी कमाए थो, जेको पंहिंजे घर जी पूरी नथो करे सघे, अचो नथो उन मज़दूर तबिके खां। ऐं हिते जे काज़ी अहमद जे सियासी समाजी अॻुवान खां पुछूं त हिन महांगाई बारे में उनजो छा चओ। उरूज ते आहे, अटो 80 रुपया किलो आहे, घी थेली 200 रुपया आहे। ग़रीब माण्हू परेशान आहे, बेहाल आहे, पाण खे मारण लाइ तैयार आहे। हिन हुकूमत में को बि फ़ाइदो न आहे मिलियो, सस्ताई न आहे, महांगाई उरूज ते आहे। असां वटि टमाटा बसर सभु शइ असां वटि लहनि था। असांजे ओसे पासे यानी को ॿाहिरि मुल्क मां कोन था अचनि। पोइ इन करे जो असांजी सिंध गवर्नमेंट नाहिल आहे। असां तइलीम ते चऊं, मुंहिंजो पुटु पढ़े पियो 7 दर्जे में हाई स्कूल में, उते ड्राइंग टीचर न आहे, चवंदा 2 आहिनि, ॿई जेके आहिनि गुम आहिनि। हाणे इहा हालत जे स्कूलनि में हूंदी त असांजो छोकिरा जेके आहिनि, असीं जेको पिनियो सिनो यूनिवर्सिटी में था पढ़ायूं, यूनिवर्सिटी जूं फ़ियूं वधीक आहिनि, त ग़रीब माण्हू किथां पढ़ंदो। वञनि था अस्पताल में त उहे वीचारा पोस्टमार्टम लाइ छकिड़े में खयो था अचनि, दाऊं था कनि, दवा आहे कान, कुतो थो खाए त सुई कान्हे। शुगर वारा आहिनि जंहिंखे मुशरबत दौर में इंसुलिन मिलंदी, उहा बंदि करे छॾियूं। असांजो मुतालबो आहे त बाबा अस्पताल में दवाऊं मुहैया कयो ऐं स्कूलनि जी विज़िट कयो त बाबा केतिरा उस्ताद खपनि त उहे मुक़ररु कया वञनि। हीअ भाॼी मां 50 में अचां थो त हींअर 400 रुपया भाॼी मिली आहे। मुंहिंजी मिली 100 रुपया किलो मुंहिंजी, हींअर 500 रुपया किलो थी आहे। ग़रीब आवाम काॾे आहिनि? ग़रीब सोचो, ग़रीब आवाम मरे थो, तव्हां मदद हेठि आओ, ग़रीब आवाम काॾे आहिनि? ॿिया सामान जेके बि तव्हां ॾिसो, ज़रूरी जेके बि शयूं आहिनि इंसान जूं, उहे वठण खां ज़ोर थी वियो आहिनि। एतिरे हद ताईं जो माण्हू एतिरो ग्राहक न आहे जेतिरो माण्हू पिनण वारा शुरू थी विया आहिनि। इन करे पिनण वारा शुरू थी विया आहिनि त उन्हनि वटि कुवत न आहे ख़रीदारी जी कुवत इन लाइ न आहे त 100 रुपया वारी शइ 200 रुपया थी वई आहे, 200 रुपया वारी 400 रुपया थी वई आहे। उहे माण्हू किथां ख़रीद करे सघंदा जेके रोज़ 200-250 रुपया ॾियाड़ी त कमाईंदा आहिनि, सॼो ॾींहुं लोड़ीनि, शाम जो उन्हनि जो अटो पूरो न थिए। इहे कहिड़े क़िस्म जा हुक्मरान आया आहिनि? मज़दूर हिते आज वठी नथो सघे। असां अपील कंदासीं सिंध गवर्नमेंट मुराद अली शाह, सैयद मुराद अली शाह खे त साईं तव्हां जेको या कामेट्री जोड़ियो पिया, साईं तव्हां जेको असेंबलियूं पिया करायो, उहे त मज़दूर हिते अचे त कोन था करायो, उहे तव्हां जीअं माना कामेट्रियूं करायो पिया, जीअं महांगाई जे बारे में बि सोचींदी पई वञे। आख़िर तव्हांजो मतिलबु छा आहे? तव्हां पंहिंजे सीटनि लाइ जेको आहे सो कामेट्रियूं जोड़ियो पिया, इलेक्शन लाइ करायो पिया, असेंबलियूं पिया करायो। असेंबली में त को ग़रीब त को ॻाल्हाए कोन थो सघे, उन्हनि में त इहो केरु लफ़्ज़ चई नथो सघे। असां गवर्नमेंट जी कयूं या असां पंहिंजो पेट भले खाऊं। कैमरामैन राशिद उनड़ सां गॾु गुलाम हैदर उनड़, मेहरान टीवी।